नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त के मीरपुरखास में खबर ॾींदा आहियूं त بدعنواني एक अहिड़ो मर्ज़ आहे जेको कंहिं समाज के अंदरां खोखलो करे छॾींदी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन स्टेब्लिशमेंट सर्कल ऑफिसर ज़ाकिर हुसैन समूह पारां بدعنواني खिलाफ़ आलमी ॾियारे जे मौके ते कमिश्नर कॉम्प्लेक्स खां प्रेस क्लब ताईं मुनक़िद कयल असांजो ईमान بدعنواني खां पाकिस्तान रैली खे खिताब कंदे कयो। हिन वधीक चयो त को समाज मुल्क ऐं क़ौम بدعنواني जे ख़ात्मे ताईं तरक्की न करे सघे। असांजी बुनियाद सचाई ईमानदारी ऐं अखलाकियात ते हुजण घुर्जे। पाकिस्तान जे बानी जेको ख्वाब मुल्की तश्कील वक्त ॾिठा, इहे ख्वाब साबिया तॾहिं थींदा जॾहिं असां समाज मां بدعنواني जो ख़ात्मो आणींदासीं। उन मौके ते मुख़्तलिफ़ लाॻापियल खातनि जा ऑफिसर, सिविल सोसाइटी, फिलाई इदारनि जा नुमाइंदा, स्कूलनि जा शागिर्द ऐं आम शहरी वॾे अंग में मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।